वेलकम बैक। खबरुनि जी बाक़ायदा शुरुआत हिन अहम ख़बर सां कंदासीं। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जो चवण आहे त आज़ाद ऐं अणधुरी इलेक्शन यकीनी बणाई वेंदी। बिल्कुल नाज़रीन, सिंध में इलेक्शन दौरान 14,000 फ़ौजी जवान मुक़ररु हूंदा। निगरान वॾे वज़ीर जो चवण आहे त चूंडुनि दौरान रेंजर्स जा 10,000 जवान मुक़ररु हूंदा। 19,000 खां वधीक पोलिंग स्टेशन खे हसास करार ॾिनो वियो आहे। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जो चवण आहे त आज़ाद ऐं अणधुरी इलेक्शन यकीनी बणाई वेंदी। एक भेरो ॿीहर आवाज़ सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जो चवण आहे त आज़ाद ऐं अणधुरी इलेक्शन यकीनी बणाई वेंदी। सिंध में इलेक्शन दौरान 14,000 फ़ौजी जवान मुक़ररु हूंदा। आवाज़ सां ख़बर शेयर कंदासीं। चूंडुनि दौरान रेंजर्स जा 10,000 जवान मुक़ररु हूंदा। निगरान वॾे वज़ीर जो वधीक चवण आहे त 19,000 खां वधीक पोलिंग स्टेशन्स खे हसास करार ॾिनो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, ख़बर सां शेयर कंदासीं। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जो चवण आहे त आज़ाद ऐं अणधुरी इलेक्शन यकीनी बणाई वेंदी। सिंध में इलेक्शन दौरान 14,000 फ़ौजी जवान मुक़ररु हूंदा। चूंडुनि दौरान रेंजर्स जा 10,000 जवान मुक़ररु हूंदा, जॾहिं त 19,000 खां वधीक पोलिंग स्टेशन खे हसास करार ॾिनो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहज़ाद जलबाड़ी खां। जी शहज़ाद, छा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, कराची में वज़ीर आला हाउस में जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर निगरान वॾे वज़ीर इलेक्शन बाबति ॻाल्हायो त इलेक्शन बाबति असां तयारी करे चुका आहियूं। आवाम असां ते एतबार करे थो ऐं वधीक तफ़सील ॿुधाईंदे इहो चयो त 1,09,000 पुलिस नफ़री, 14,000 आर्मी एहलकार ऐं एसपी एहलकार ऐं रेंजर्स एहलकार इलेक्शन में ड्यूटी पर अंजाम ॾींदा। पहिरीं अमन अमान बाबति कमु करणो हो, इहो प्लान पहिरीं ठाहियो वियो आहे। इलेक्शन कराइण लाइ तयारी करे छॾी आहे। हवाई सर्विलेंस लाइ ड्रोन जी मदद सां सर्विलेंस कई वेंदी ऐं सिक्योरिटी जा इंतज़ामात जेके आहिनि उन्हनि जो प्लान असां कंप्लीट करे छॾियो आहे। कैमरा सर्विलेंस बि कई वेंदी ऐं यकीनी बणायो वेंदो त जेके बि कैमरा आहिनि उहे रिकॉर्डिंग कनि ऐं जेको आहे उनजो बैकअप पिणु बाद में उन ताईं रसाई हुजे ऐं उहो आसानी सां मिली सघे। ऐं बाहि विछाइण जा पिणु बंदोबस्त उते कया विया आहिनि। जेके बि पोलिंग स्टेशनूं आहिनि उन्हनि ॿुधायो त जेके हसास पोलिंग स्टेशनूं आहिनि उन्हनि जे लाइ असां ख़ासि तौर ते प्रोग्राम ठाहियो आहे त उते कोई बि बदनज़मी वारा बदनज़मी वारो जेको माहौल आहे उहो पैदा न थिए। ऐं उते वॾे वज़ीर उन प्रेस कॉन्फ्रेंस जे दौरान इहो पिणु चयो त ख़ासि पोशाक निगरानी खे जेको पुलिस पारां यरमाउं करायो वियो हो उन वाक़े ते पिणु ओॾी ॻाल्हि बर वक़्तु वॾे वज़ीर नोटिस वरितो ऐं हुन चयो मां इन केस जी इन ॻाल्हि जी इंक्वायरी कयां थो ऐं जेके मुलविस हूंदा उन्हनि खे सज़ा पिणु मिलंदी। ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ शहज़ाद जलबाणी।